नाज़रीन के बुधाईंदा आलू तो शेख बिरकियो भरसा गवर्नमेंट हाई स्कूल चखी के हेड मास्टर मोहम्मद इस्माइल खासकेली जे रिटायर थियण खां पोइ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां संदसि मान में शानदार अलविदाई पार्टी ॾिनी वई। वधीक तफ़सील मुज़फ़र अली बिरोई जी हिन रिपोर्ट में। सबक पढ़ाया, पहुंचा दिया फलक तक उस्ताद ने यहाँ से, पहुंचा दिया फलक तक उस्ताद ने यहाँ से, वाक़िफ़ न थी मैं इतने बड़े जहाँ से। शेख बिरकियो भरसा गवर्नमेंट हाई स्कूल चुखी जे हेड मास्टर मोहम्मद इस्माइल खासकेली जे रिटायर थियण खां पोइ उस्तादनि शागिर्दनि पारां संदसि मान में शानदार अलविदाई पार्टी ॾिनी वई। पार्टी में उस्तादनि शागिर्दनि शागिर्दियाणियुनि वालिदिन सियासी समाजी पार्टियुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मास्टर मोहम्मद इस्माइल खासकेली के खराजे तहसीन पेश कयो वियो। उन मौके ते अलविदाई पार्टी में शरीक अॻुवाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। तक़रीबन इंशाल्लाह असांजी अलविदाई पार्टी आहे ऐं तमामु बहितर नमूने असां मल्हायूं पिया ऐं असांजो मौजूदु उस्तादु आहे उहो गैप असांजे स्कूल मां ख़तमु कोन थींदो ऐं असांखे तमामु हिकिड़ो ॾुखु आहे ऐं असांजी जेके हिते कावशूं कयूं शागिर्दनि लाइ ऐं स्कूल लाइ उनखे असां माना भरपूर नमूने सां वेलकम करियूं। जे लाइ जेतिरा बि लफ़्ज़ मुंहिंजे ख़्याल में इस्तेमालु कजनि त घटि आहिनि। तमामु हिकिड़ो साईं इस्माइल साहिब जूं जेके ख़िदमतूं आहिनि हिन स्कूल जे लाइ उन लाइ जेको प्रोग्राम रखियो आहे ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे। स्कूल चुखी स्कूल असांजो स्कूल आहे, असां हिन में पढ़ियासीं। अॼु ई हिन तक़रीब में असां शरीक थिया आहियूं जंहिंमें असांजो साईं इस्माइल साहिब जी अलविदाई पार्टी कई वई आहे। छोकिरनि कई आहे, उस्तादनि कई आहे, वॾो कमु कयो आहे ऐं हीउ स्कूल उहो ई स्कूल आहे ऐं साईं इस्माइल हिन स्कूल खे तमामु सुठो मेहनत करे संवारियो आहे। रिटायरमेंट जे लाइ असांजी अलविदाई पार्टी रखी आहे ऐं साईं जन हिकु इदारे जी हैसियत रखनि था। साईं जन जूं जेके 40 साल जी ख़िदमत जेका आहे तालीम खाते जे लाइ तमामु जेका असांजा साराह जोगियूं आहिनि। असीं पाण साईं जन जा जेके ईअं सम्झो त शागिर्द थी जहिड़ा रहियासीं ऐं असांजो जो टीम वर्क तमामु जेको डिसिप्लिन हर ॻाल्हि खां सुठो गुड एडमिनिस्ट्रेटर थी रहिया आहिनि। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे छाकाणि त मूं हिते हिन स्कूल में तमामु वॾो अरसो गुज़ारियो आहे ऐं हिन स्कूल खे ठाहिण में, उनखे संवारण में, उनखे बहितर करण में, तइलीम जे मयार खे बुलंद करण में मूं ऐं मुंहिंजी सॼी टीम तमामु वॾो कमु कयो। नाज़रीन, अवां सियासी समाजी पार्टियुनि जे अॻुवाणनि उस्तादनि जा वीचार ॿुधा सदन चवण हो त मोहम्मद इस्माइल खासकेली जा स्कूल लाइ कयल ख़िदमतूं कंहिंखां बि लिकल न आहिनि। कैमरामैन माजिद अली बिरोई सां गॾु मुज़फ़र अली बिरोई, आवाज़ टीवी न्यूज़, शेख बिरकियो।